पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जी बाने शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी फातिमा भुट्टो कारकुननि जी वॾे काफ़िले सां गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुची वई। गड़ी ख़ुदाबख़्श में हुन पंहिंजे वालिद शहीद मुर्तज़ा भुट्टो, ॾाढे क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टे, ॾाढी बेगम नुसरत भुट्टो, पुफी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं चाचे शहीद शाहनवाज़ भुट्टे जे मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुल रखिया ऐं दुआ कई। फातिमा भुट्टो जी गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में मज़ारुनि ते हाज़िरी वक़्तु कारकुननि पारां फातिमा आएगी, इनकलाब लाएगी, चारों शुबों की पुकार, फातिमा ज़ुल्फ़िकार जा जज्बाती अंदाज़ में नारा हया विया। मज़ारुनि ते हाज़िरी भरण बाद फातिमा भुट्टो गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो खां मुर्तज़ा हाउस लाड़काने लाइ रवाना थी वई। इन मौक़े ते पीपी शहीद भुट्टो जा अॻवान इनायत उमरानी समेत पार्टी जा कारकुन वॾे तइदाद में मौजूद हुआ। नवाब शाह खां ॾखण में ॻोठ जमालकीरी भरिसां तारीख़ी माग चाहियूं जे दड़े जी खुटाई जे सिलसिले में हर साल वांगुरु हिन साल में 5 भेरो आसार क़दीमा जी तहक़ीक़ लाइ फ्रांस खां मिस्टर डेविड ऐं मिस्टर पास्कल पहुतल आहिनि, जिन जी निगरानी में खोटाई कराई पई वञे। अटिकल 60 मज़दूर खोटाई जो कमु करे रहिया आहिनि। पाकिस्तान में फ्रांस जे मुक़ररु कयल सफ़ीर मार्क पेरेटी ऐं कौंसलर जनरल फ्रांस डेडियान तालपान बि दौरो कयो। इन मौक़े ते सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू, डॉक्टर फज़लुल्ला पेचू, सकरनि जी मौज़ शख़्सियत सईद महमूद शाह, मेज़बान अब्दुलसत्तार कीरियो, सेक्रेटरी सकाफ़त अकबर लगारी ॿिया मौजूद हुआ। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे फ्रांस जे सफ़ीर चयो त इंडस सिविलाइज़ेशन तमामु क़दीम आहे, हिते मुहज़िब इंसान जा आसार मिलनि था। हिते 5 सालनि जी खोटाई दौरान को बि हथियार न मिलियो आहे। खोटाई कंदड़ टीम जे सरबराह मिस्टर डेविड ऐं मिस्टर पास्कल चयो त उन्हनि जो अंदाज़ो हो त हीउ फिटल शहर मोहन जो दड़ो हड़ापा जे बराबरि जो शहर आहे, पर हींअर साबित थियो आहे त हीउ शहर उन्हनि खां बि अॻे जो आहे, छाकाणि त पहिरीं खोटाई में पकियूं सिरूं मिलियूं आहिनि, उन जे हेठां जेका खोटाई थी आहे उन मां पकियूं सिरूं न मिलियूं आहिनि, सिर्फ़ु कचूं ई मिलियूं आहिनि। कोस्की में मुस्लिम लीग फंक्शनल जे MP हुर जमात जे चीफ ख़लीफ़े वराम फ़कीर पारां ताल के टंडे बाग़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा कया विया। इन मौक़े ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे संदसि चवणु हो त हुकूमत आवाम खे कर्ज़ी करे छॾियो आहे। ज़रदारी लीग सिंध जे हक़नि ते धाड़ो हणी रही आहे, आवाम खे को बि रिलीफ न पियो ॾिनो वञे, जॾहिं त इमरान हुकूमत सिर्फ़ु आवाम सां वादा कया पर उन ते पूरो न लथी आहे। सिंध खे ॿिन्ही हथनि सां फुरियो पियो वञे। हुन वधीक चयो त सिंध जे हक़नि ते धाड़ा हया पिया वञनि, आज़ाद सहाफ़ ते बंदिश आहे, आवाम जे आवाज़ खे दबाए पियो वञे। इन मौक़े ते फ़कीर ग़ुलाम मुस्तफ़ा कलोड़ो, फ़कीर गुल मोहम्मद खोसो ऐं ॿिया बि मौजूद हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।